बुधंदड़न के माहौलियाती प्रोग्राम सही सतावी धरती में शगुफ्ता खालिक दिल जी गहराइयुनि सां भली थी चए। मूंसां गॾु हिन प्रोग्राम जो पेशकार अली अकबर मोर जो ऐं रईस अहमद ख़ानज़ादे जो नालो तव्हां ॿुधी चुका आहियो त असां सां फ़नी मुआमलत करे रहियो आहे। यकीनन उहो बि अव्हांखे भली कार चई रहियो आहे ऐं अव्हांजो पंहिंजो प्रोग्राम आहे। माहौल जे हवाले सां जेकॾहिं ॾिठो वञे त अॼु ॻाल्हि कंदे बि माण्हू खे अफ़सोस बि थिए थो त इहे असांजा पंहिंजा ई अमाल आहिनि जिन जी असांखे इहा सज़ा आहे। जो हाणे तव्हां ॾिसो माक एॾी आहे ॿाहिरि जो नीअर भाउ आयसि पे त ॾिसंदी आयसि एतिरे क़दुरु माक हुई जो ॿाहिरि का शइ नज़र न पे आई ऐं नतीजतन मुंहिंजो जिन माण्हुनि सां ज़ाहिर आहे अचणु वञणु आहे या उथणु वेहणु सभिनी खे खंघि जी ऐं साह जी जेका आहे सा शिकायत तमामु घणी आहे। असल में असां जेके वण नथा पोखियूं या वणनि जो असांखे क़दुरु कोन्हे या अहसासु कोन्हे हिकिड़ी आम ॻाल्हि सम्झी असां बसि चवंदा आहियूं त वण पोखण सां छा थींदो, वण वढे छॾींदा या वण जी सार संभाल न लधी त ख़ैरु आहे, वणनि खां सवाइ बि दुनिया आहे। पर आऊं अव्हांखे इहो वाज़े लफ़्ज़नि में ॿुधायां थी त वणनि खां सवाइ असांजी ज़िंदगी न आहे। असांजो ईंदड़ मुस्तक़बिल असांजा ॿार असांजा बच्चा उन्हनि जा बच्चा यकीननि के सुठे माहौल जा मुंतसिर हूंदा ऐं अव्हां कोशिशि कंदा कयो त वणनि जी सार संभाल रहो। वण हूंदा त घटि में घटि असांजी जेका घिम आहे ऐं शहरनि में ख़ासि तौर ते जेको धुओं आहे या आस पास में किथे मिलियूं आहिनि ज़ाहिर आहे उन्हनि जो धुओं बि थिए थो ऐं गंद किचरनि खे बि परे खणी बाहि ॾियनि था पर धुओं त फिज़ा में फैलिजे थो न। उहो प्लास्टिक जो उन में थेलियूं आहिनि, ज़हरीलो इहो धुओं आहे जेको इंसानी सिहत ते ज़ाहिर आहे त असरु विझे थो, हानिकार असरु पवनि था। अवां सभिनी खे गुज़ारिश आहे त जॾहिं वण किथे पोखियल ॾिसो त उन्हनि वणनि जी थोरी हिफ़ाज़त कंदा कयो ऐं गर्मियूं जॾहिं अचनि पियूं त पोइ वरी कुझु गर्मियुनि में फ़ाइदो बि त वठो न। ऐं ॿियो कंहिं मूंखे इहा ॻाल्हि बि चई त अदी तव्हां ख़त में लिखी मोकिली त तव्हां सिर्फ़ु प्रोग्राम साई सताबी में कूंज के न मार जो ज़िक्र कंदा आहियो पर ॿिया बि पखी आहिनि जेके उन्हनि खे बि न मारणु घुरिजे। बिल्कुलु अदा जॾहिं आउं कूंज जी ॻाल्हि कंदी आहियां त मूंखे ज़हन में हूंदो आहे ऐं आउं बार बार इहो चवंदी आहियां त कंहिं बि जानदार शइ खे कंहिं बि जानदार शइ जी ज़िंदगी जेका आहे सा उहा अलाह जी अमानत आहे हिन दुनिया में। असांखे घुरिजे त असां पंहिंजी हर जानदार शइ जो हिफ़ाज़त कयूं ऐं घटि में घटि पाणी साफ़ु सुथिरो पीऊं ऐं पखी जेके आहिनि ख़ासि तौर ते गर्मियूं ईंदियूं आहिनि त आउं चवंदी आहियां हिन जे खाइण पीअण जो दाणे पाणी जो जेको बि इंतिज़ाम थी सघे उहो कजे ऐं पखी जेके आहिनि साह वारी शइ आहिनि हुनजो ख़्यालु कयो। शिकार त परे जी ॻाल्हि आहे, उन्हनि खे मारणु हिन काइनात खे बेरंग ऐं बेसूंहो करणु त हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे पर घटि में घटि उन्हनि जो ख़्यालु ज़रूरु रखणु घुरिजे। इहा ॻाल्हि आउं तक़रीबन पंहिंजे हर ॿिए टे प्रोग्राम में चवंदी आहियां। चवंदासीं हमारे पंहिंजो माहौलियाती प्रोग्राम आहे। गुज़िरियल हफ़्ते मूं सवाल कोन नोट करायो हो छो त हिकिड़ी बारिश हुई बि डाक वानी पूरी हिते पहुती बि कान्हे ऐं चयो हुयमि त जॾहिं ॿियो प्रोग्राम कंदासीं त हुन में जिन जिन महिरबानी जा ख़त सही जवाब सां मौसूल थींदा। सवाल मूं इहो पुछियो हो त उहा कहिड़ी गैस आहे जंहिंमें न ख़ुशबू आहे ऐं न जंहिंजो को रंग आहे। उनजा जवाब कुझु मिलिया हुआ, इलाही ख़त मूंखे मुंहिंजे ॿुधंदड़नि लिखी मोकिलियो त अदी या मैसेज कयूं त अदी असांखे असां ख़त लिखिया आहिनि अव्हांखे मिलंदा ज़रूरु। इन करे उन प्रोग्राम खे हिकिड़ो हफ़्तो असां इन लेट कयोसीं त जीअं अव्हांजा सभु ख़त मिली वञण लाइ त उन्हनि खे शामिलु करे सघिजे। ऐं अॼु खां इहो बि ऐलान थी कयां त माहौलियाती क्विज़ सिलसिलो जेको आहे इहो हाणे 15 रोज़ा
था कयूं। हिकिड़े हफ़्ते तहरीरूं शामिल थींदियूं ऐं हिकिड़े हफ़्ते माहौरियाती क्विज़ जो सुवाल अव्हांखे ॾिनो वेंदो जंहिंजो जवाबु अव्हांखे लिखी मोकिलणो पवंदो। ठीकु आहे न। थोरो एहतियात कंदा कयो। पंहिंजे घर भातियुनि जो ज़ाहिर आहे मौसम जेका आहे सा विचड़ंदड़ आहे ऐं हिन में पाणी जो ख़ासि करे जेको आहे सो थोरो गरम पीओ, थधो पाणी जेको आहे हुन खां महफ़ूज़ रहो। बाक़ी त तव्हांखे पाण खे ख़बर आहे, मूंखां वधीक तव्हांखे हिन ॻाल्हि जो अहसासु हूंदो, पर ही उन्हनि कननि ताईं बि ॻाल्हियूं पहुचंदियूं हूंदियूं जेके शायदि बेख़बर हुजनि ॼाणीअ में या बेहतियाती कंदा हुजनि। ठीकु आहे न। हीअ असांखे ख़त लिखी मोकिलियो आहे बेगना मोरिका मास्तर बि ॾिनो समो, रशीद अहमद समो, शकील अहमद समो ऐं शाहिद अली समो। हिन लिखियो आहे त अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। लिखंदा त बहितरीनु प्रोग्राम पेश करण ते असां पारां मुबारकूं क़बूल कंदा, महिरबानी अदा। लिखंदा मैसेज जेके आहिनि हुननि लाइ एहतियात करियो। हिननि पारां जेको मैसेज लिखियो आहे लिखंदा त एहतियात करो कोरोना खां, ओमी वायरस खां, डेंगी मच्छर खां ऐं ख़ासि करे हिन सर्दीअ जे मौसम में जेका थधि खां बचण लाइ गरम कपिड़ा पायो। तमामु घणो पंहिंजो पाण खे एहतियात करो। सवाल जो जवाबु बाक़ी हिननि लिखी मोकिलियो आहे, बिल्कुलु सही लिखी मोकिलियो अथनि त कार्बन मोनोऑक्साइड गैस जंहिंमें न ख़ुशबू हूंदी आहे हुनजो रंग बि न आहे हूंदो सही। इहे सवाल जे जवाब सां गॾु रब ॾिनो समूह असांखे ख़त लिखी मोकिलियो ऐं तमामु मैसेज ख़ूबसूरत हिननि कयो त एहतियात करियो कोरोना खां, ओमी वायरस खां, डेंगी मच्छर खां ऐं ख़ासि करे हिन सर्दी जी मौसम में थधि खां बचण लाइ। इहे ई ॻाल्हियूं प्रोग्राम जी शुरूआति में असां कयूं। तव्हांजी अदा महिरबानी। तव्हां ॾाढी सुठी तहरीर लिखी मोकिली। हाणे कुझु महिरबानीनि खे असीं शामिल था कयूं जिन बिल्कुलु सही जवाबु असांखे लिखी मोकिलिया आहिनि। कोटड़ी रेलवे कॉलोनी खां मोहम्मद ख़ान चांडियो, यूनुस ख़ान चांडियो, दिलबर हुसैन चांडियो ऐं बिलावल चांडियो सही जवाबु लिखी मोकिलियो। ॻोठ खंबरे खां एम इब्राहिम राजड़ जो ख़त असांखे मिलियो आहे। ॻोठ मौलवी अब्दुल्ला मरी खां मंसूर अहमद मरी जो ख़त मिलियो। हिंगोरो खां असांखे मोहम्मद हसन शर, मोहम्मद अमीन शर ऐं मोहम्मद अनस शर जो ख़त मिलियो आहे। दरगाह सैयद मोहम्मद अली शाह खां सैयद शरीफ़ अली शाह ख़त लिखी मोकिलियो सही जवाब सां। झोल खां मोहम्मद नसीम हैदरी ऐं फ़कीर मोहम्मद हैदरी। ॻोठ ग़ुलाम हुसैन जलालाणी खां नाज़ फ़कीर मोहम्मद जलालाणी, महबूब नाज़ जलालाणी जो ख़त मिलियो। दरगाह पीर वसन शरीफ़ खां असांखे नाज़िम अली ईशर बलोच सही जवाबु लिखी मोकिलियो ऐं सखी जाम दातार खां असांखे मोहम्मद यूसुफ ज़रदारी ऐं शेर फ़कीर डायरी बि सही जवाबु लिखी मोकिलियो आहे। ॻोठ हाजी बहराम ख़ान शर खां वफ़ा गुल शेर शर। ॻोठ खंबरे खां असांखे अब्दुल रशीद राजड़ ख़त लिखी सही जवाबु लिखियो। ॻोठ मियां मुबीन कीरियो लॻ चोटियारियूं खां शहज़ादी कंवल कीरियो। शहर सांगड़ खां महक बलोच जो ख़त मिलियो आहे। हीउ ख़त असांखे ॻोठ खंबरे खां नूर मोहम्मद राजड़ जो मिलियो आहे सही जवाब सां। ॻोठ काज़ी फैज़ मोहम्मद राजड़ खां अब्दुल मजीद राजड़ ऐं अब्दुल गफूर राजड़। ॻोठ ख़लीफ़े मोहम्मद हयात चुड़ेजो खां एबू पोटो कुनल राही ऐं फरीद अहमद एबू पोटो। ॻोठ मीर शेर मोहम्मद ख़ान टालपुर खां मीर अलहयार ख़ान टालपुर जो ख़त मिलियो आहे ऐं हिननि कुझु ॿियूं ॻाल्हियूं लिखियूं आहिनि त अॼु असांखे प्रोग्राम जेको आहे सो तमामु घणो पसंदि आहे। बाक़ी तव्हां ई लिखी मोकिलियो त हर हफ़्ते कूंज के न मार गानो हलायो था, पर हिते कूंज त ठहियो माण्हू झिरकियूं जेके आहिनि गेरनि खे बि नथा बख़्शनि। अदा बिल्कुलु इहे साह वारियूं शयूं आहिनि। अलाह हिननि खे हिदायत ॾींदो। गेरा हुजनि, झिरकियूं हुजनि, कबूतर कांव, जेका बि शइ हिन काइनात जी सूंह आहे उनखे बख़्शे छॾीनि। उन्हनि जी ज़िंदगी जो मालिक अलाह आहे। असांखे कहिड़ो इख़्तियार आहे जो असां हिननि साह वारी शयुनि खे तकलीफ़ पहुचायूं। ऐं मोहम्मद आलम शर्फ बलोच अकरी शरीफ़ खां असांखे सही जवाबु लिखी मोकिलियो आहे। पंगरे खां लाला अली नवाज़ मेमण, नबील अहमद मेमण, नईम अली मेमण, हिन सां गॾु हिन जो नंढड़ो एम इस्फ़हान मेमण, नौमान अली मेमण ऐं नदीम राजा मेमण आहे। खानपुर खां वफ़ा अली अकबर ख़ासखेली ऐं मोहम्मद ख़ान बिरोही जो ख़त मिलियो आहे सही जवाबनि में। अञा कुझु ख़त आहिनि जिन खे शामिलु कंदासीं।
खास खेली का हाजी खान खास खेली, असद हसन खास खेली, जाम साहब का उस्ताद मोहम्मद आलम विस्तरो, एजाज आलम विस्तरो, इम्तियाज आलम विस्तरो, गोटा मसू कीड़ियो का मोहम्मद जमान डायरी, अठठ मोरी का अलादाद गोरचाणी ऐं सनाउल्ला गोरचाणी, गोटा हाजी फतेह अली शर का हाजी न्याज अली न्याज शर बलोच, दुरेजी बलूचिस्तान का असांखे सही जवाब मोहम्मद यामीन छुट्टो ऐं दुरेजी खां ई असांखे मोहम्मद ज़मान छुट्टो जो ख़त मिलियो आहे। जैकबाबाद का मोहम्मद मीरान जखराणी, ॻोठ सन्याणी लाखेर का अली अहमद लाखेर, ॻोठ रसूल बख्श बिरोही का आजी अला बख्श बिरोही ऐं सजावल बिरोही, ऐं नवाब शाह का असांखे मीर अमानुल्ला बिरोही, अमीर बख्श चांडियो ऐं हिज़्ब जान बिरोही जो ख़त मिलियो आहे। ऐं ही ख़त सन्याणी लाखेर खां वफ़ा वज़ीर अहमद लाखेर, शिराज अली लाखेर ऐं हिननि सां गॾु आहे ज़मीर लाखेर। ॻोठ सैयद आकिल शाह खां फौजेश कुमार जो ख़त मिलियो आहे। ॻोठ मिठा ख़ान जोखियो खां मेहरदीन जोखियो, ॻोठ मलिक शाह नवाज़ लॻ कोटड़ी खां वफ़ा ताज मोहम्मद ख़ास खेली ऐं इमदाद अली ख़ास खेली। तव्हां त सही चयो आहे त प्रोग्राम में जेकॾहिं अवां हर हफ़्ते सवाल जो जवाबु ॾियो, हर हफ़्ते असीं ॾींदा रहिया आहियूं, पर हाणे जेको आहे सो 15 रोज़ सवाल कंदासीं ऐं तव्हां बिल्कुलु जवाबु जॾहिं सभु ख़त मिली वेंदा एतिरनि ॾींहंनि में त उन्हनि खे शामिलु कंदासीं। शाही बाज़ार काज़ी अहमद खां गाज़ी ख़ान खोसो, जुडे खां अली हसन ख़ासि खेली, ॻोठ मेवो ख़ासि खेली, इहे मूं पहिरीं बि नाला शामिलु कया। ॻोठ ढिंगाण भुरगुड़ी खां नूर मोहम्मद सोलंगी ऐं मुंड जमड़ाऊ खां मोहम्मद छुटल इबू पोटो ऐं दुर मोहम्मद शहर झुंगशाही खां मीर आशिक लतीफ़ बिरोही, अबू बकर खां कमरदीन लांडर भाउ लिखी मोकिलियो आहे। ख़त हिननि जो ॻोठु आहे अकरी शरीफ़ शाह, ॻोठ शाह बेग शर खां। निबाड़ो गजू खां हल ॾिनो गजू ऐं नवाब शाह खां नाजीज़ आशिक अली ख़ासि खेली, ज़हीर अहमद ख़ासि खेली ऐं मोहम्मद अली जमाली। शामिल करे सघा। गंवर सियाल खां मुनीर अहमद सियाल चए थो अॼु आउं प्रोग्राम ॿुधां पियो ऐं मूंखे पसंदि अचे पियो। थरपारकर जे ॻोठ हाजी आचार लुंड खां अली अकबर लुंड, इदरीस लुंड ऐं सिकंदर लुंड ऐं खां अलावा मीरपुर पठोरे में असांजो प्रोग्राम ॿुधी रहिया आहिनि मोहतरम अबू मेमून ऐं हिननि सां गॾु आहिनि मोहम्मद यूसुफ खत्री ऐं हिननि जा ॿिया गरबाती दोस्त। ऐं असीं जेकॾहिं नालो वठंदासीं बिलू पंवर जो त यकीनन मोहम्मद यूसुफ पंवर हिननि जा बि गरबाती आहिनि जेके प्रोग्राम ॿुधंदा आहिनि। तव्हांजी बि तमामु घणी महिरबानी। ऐं ॻोठ राज़ी शहल क्यारी में मोहतरम असांजा भाउ सैयद अली नवाज़ शाह ऐं सिकंदर अली शाह प्रोग्राम ॿुधनि पिया, तव्हांजी बि महिरबानी। ऐं ॻोठ ग़ुलाम हुसैन जलालानी खां नाज़ फ़क़ीर मोहम्मद जलालानी बि प्रोग्राम ॿुधनि पिया ऐं पसंदि पिया कनि। तव्हां सभिनी जी तमामु घणी महिरबानी। हिकिड़ो गीत ॿुधो था, हुन खां पोइ अवां सां ॻाल्हि ॿोल जारी रहंदी। सजदा यार नु करना ना कैद करो मैं तू ना मारो हथकड़ियां, ना कैद करो मैं तू ना मारो मैं आशा, कैद करो मैं तू ना मारो हथकड़ियां।
सतावी धरती में कबीरो बियर बलिकार चवंदे कुछ नाला आहिनि जिन महिरबाननि प्रोग्राम खे पसंदि कयो आहे ॿुधी रहिया आहिनि 9